अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नई वीडियो सां गॾु आउं जी ख़िदमत में हाज़िर आहियां। आउं अॼु पंहिंजी वीडियो में मोरो डिस्ट्रिक्ट नौशहरो फ़िरोज़ में ॻोठ दर्स शरीफ़ जी अव्हांखे अॼु विज़िट कराईंदुसि। ऐं ॻोठ दर्स शरीफ़ हिकु तारीख़ी ॻोठ रहियो आहे जंहिंमें दरगाह संवल शरीफ़ जी दरगाह मौजूदु आहे। ऐं पर ख़ासि तौर ते हीअ जेका अॼु वीडियो अव्हां जे आॾो पेश करे रहियो आहियां उहो असांजो पहिरीं प्यारो सिंधी खीमन मुलाणी जेको हिन दर्स ॻोठ में जंहिं जनमु वरितो त अॼु अव्हांखे वठी था हलूं दर्स ॻोठ में। ही मोरो शहर जो नज़ारो आहे। मोरो जेको नेशनल हाईवे ते शहर अॼु आहे। मोरो तमामु वॾी कारोबारी मर्कज़ आहे सिंध जो। सक्खर ऐं हैदराबाद जे विच में मोरो शहर तमामु वॾी कारोबारी हैसियत रखे थो ऐं तमामु वॾे पैमाने ते हिते बिज़नेस थींदो आहे। ऐं इनखे दादू मोरो पुल यानी ओलह जो पासो, ओभर जो पासो ऐं ॾखण जो पासा उत्तर जारा कर जा मिलनि था। विच सेंटर ते सिंध में ई आहे। नेशनल हाईवे ते क़ाइमु थियल आहे मोरो शहर। असां इन वक़्तु नेशनल हाईवे ते हींअर हली रहिया आहियूं। नेशनल हाईवे क़ौमी शहर आहे जेका पंजाब खां सिंध ॾांहुं अचे थी ऐं मोरे खां थी पोइ सकरंड, बिटशाह, हैदराबाद ऐं पोइ कराची वञे थी। ऐं वरी उत्तर ॾांहुं हीअ साॻी नेशनल हाईवे नौशहरो फ़िरोज़, ख़ैरपुर मीरस, सक्खर ऐं घोटकी खां थींदी या पंजाब हली थी वञे, रहीम यार ख़ान, बावलपुर ऐं मथे पंजाब जे शहरनि ॾांहुं इहो नेशनल हाईवे जो रस्तो वञे थो। ही मोरे शहर में नेशनल हाईवे ते जेके मंदर आहिनि ॿिन्ही पासनि जा मंदर नेशनल हाईवे ते मोरे शहर खां उहे अव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। उमेदु आहे त मुंहिंजी हीअ वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। मोरो शहर नेशनल हाईवे। मोरो हिकु बहितरीनु तिजारती मर्कज़ बणिजी चुको आहे ऐं जेको काफ़ी डेवलप थी चुको आहे ऐं तमामु वॾी शहर हींअर बणिजी चुको आहे। ऐं हिन वक़्तु लोकेशन जंहिं ॻोठ में असां वञी रहिया आहियूं दर्सन जे ॻोठ में, उहो पिणु हिन वक़्तु हिकु वार्ड आहे, 23 वार्ड आहे मोरो म्यूनिसिपल कमेटी जो। त मोरो शहर तमामु हिन वक़्तु वॾी आबादी ऐं वॾो कारोबारी मर्कज़ बणिजी चुको आहे। हाणे असां दाख़िल थी विया आहियूं दर्स ॻोठ में असां दाख़िल थी विया आहियूं। दर्स ॻोठ जा अव्हांखे असां अॼोकी हीअ डॉक्यूमेंट्री ॾेखारींदासीं त हिकु तारीख़ी ॻोठ आहे। विरहाङे खां अॻु जॾहिं असांजा सिंधी हिंदू हिते रहंदा हुया, वॾे मिक़दार में उहे रहंदा हुया, त हिकु प्यारे सिंधीअ जे असां इसरार ते उन जी ख़्वाहिश ते त मां दर्स ॻोठ में पैदा थियो आहियां ऐं मूंखे पंहिंजे दर्स ॻोठ जी जॻह जो मूंखे दर्शन करायो वञे। त अॼु असां साईं खीमन मुलाणी जेको हिन वक़्तु बैरागढ़ भोपाल हिंदुस्तान में रहे थो, उन प्यारे सिंधीअ जी ख़्वाहिश ते उनखे असां पंहिंजी जनम भूमीअ जी जेका जॻह आहे उहा अव्हांखे असां ॾेखारींदासीं। पर हिन वीडियो में मां पहिरियां दरगाह जेका संवल शरीफ़ दरगाह आहे उनजो अव्हांखे दीदार कराईंदुसि। दरगाह संवल शरीफ़ जेका विलेज
दर्स शरीफ़ नियर मोरो सिंध में आहे। त हींअर असां दर्स शरीफ़ जो ही शहर आहे, नंढिड़ो ॻोठु आहे जेको हिन वक़्तु वार्ड आहे मोरो जो, उनजो अव्हांखे ही नज़ारो कराए रहियो आहियां। ही जेको रोड वञे पियो, इहो वञे पियो नवां जतोई। दर्स शरीफ़ खां पोइ ही रोड वेंदो आहे नवां जतोई ऐं मिठियाणी उन तरफ़ ई रोड वेंदो आहे जेको दर्स ॻोठ खां क्रॉस करे ऐं अॻिते वेंदो आहे। ही ॾिसो ॻोठ जूं ढगियूं गांइ जेके शायदि चरण लाइ ॿाहिरि वञी रहियूं आहिनि। ॻोठ दर्स जा ई नज़ारा आहिनि। हे थरी ॻऊं, हाणे असां हलंदासीं दरगाह संवल शरीफ़। दरगाह संवल शरीफ़ जेका दर्स ॻोठ में अंदरि आहे, उन दरगाह ॾांहुं हाणे हलंदासीं। हींअर असां अंदरि ॻोठ में दरगाह संवल शरीफ़ जे वेझो पहुता आहियूं। हीउ हिकु नओं मक़बरो अॾियो वियो आहे। हीअ आहे मेन गेट। हीअ आहे मेन गेट दरगाह संवल दर्स शरीफ़। दरगाह संवल शरीफ़ उन ते असां पहुची चुका आहियूं। हीअ ॿाहिरीं मेन गेट आहे जेका तमामु पुराणी हीअ दरगाह अॼुकल्ह आहे। अंदरि जेका बैठक आहे दरगाह जी, उहा पिणु सन 1954 1954 में उहा ठही आहे ऐं हीअ पिणु उन ई सूरत में मौजूदु आहे। दरगाह संवल शरीफ़ जेका दर्स ॻोठ में आहे, उन जी हीअ मेन गेट ॿाहिरीं, उन मां असां अंदरि दाख़िल थींदासीं। दरगाह पीर मोहम्मद सवाई वलद पीर जुड़ियल कुरैशी। दरगाह पीर मोहम्मद सवाई सनाफ़ी पीर जुड़ियल कुरैशी, ये दरबार अंदरि असां अव्हांखे अंदरि जा मंदर ॾेखारींदासीं, जिते पुराणी बिल्डिंग सां गॾोगॾु हीअ हिकु नई बिल्डिंग बि ठही आहे जंहिंजो काफ़ी बहितरीनु सजाई ऐं तमामु महारत सां कमु कयो आहे। ऐं हीअ हुन सां गॾोगॾु मस्जिद जंहिंजे मथां हिकु ख़ूबसूरत मक़बरो पिणु अॾियो वियो आहे हिन दरगाह ते। दरगाह पीर मोहम्मद सवाई वलद पीर जुड़ियल कुरैशी। असां अव्हांखे हाणे जेका पुराणी दरबार जी आहे बैठक ऐं दरगाह
सवल शरीफ़ जी उते अव्हांखे हाणे असां वठी हलंदासीं। हीअ असां अंदरि पहुची विया आहियूं, जंहिंमें दरबार जेका अंदरि आहे दरगाह सवल शरीफ़, दरगाह पीर मोहम्मद जुड़ियल वलद पीर। ही बैत जेके शाह लतीफ़ जा बैत ऐं दरगाह सवल शरीफ़ सां मुंसलिक जेके चवणियूं बैत उहे हिते लिखिया विया आहिनि ऐं लॻाया विया आहिनि। ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ जानवर आहिनि पुराणे दौर में जेके शिकार थियल जानवर, उन्हनि जा जेके मुंडियूं आहिनि उन्हनि खे सजाए उन दीवार सां उन्हनि सां लॻायो आहे। तमामु ख़ूबसूरत बैठक ते हिन दरगाह ते उहे जे लॻाई वियूं आहिनि। जंहिं वक़्तु असां पहुतासीं त उते जेके आहिनि साईं जन उहे मौजूदु कोन हुया, पर ॿाहिरियां जिते हॉल हुयो उन हॉल ते हीअ शइ हीअ ॾिसो जेको जानवर इहो बिल्कुलु पंहिंजी असली शिकिल में इहो हिते पियो आहे। ऐं जेके दीवार ते उन्हनि जा जेके सर आहिनि उन जो जेको उहे लॻल आहिनि, तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो ॾेखु ॾेई रहिया आहिनि हिन दरगाह ते। पुराणी बिल्डिंग खे हिन वक़्तु रिनोवेशन करे तमामु सुठे अंदाज़ सां पेंटिंग कई वई आहे ऐं ईअं ई लॻी रहियो आहे ॼण हीअ हाणे ठही आहे। ऐं जेके कुरैशी साहिबान उन्हनि खे आउं सलाम पेश कयां थो, हिन पुराणी बिल्डिंग खे पंहिंजी असली सूरत में बरक़रार रखी ऐं हिकु ख़ूबसूरत नई तरह सां उनखे पेंट करायो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं असां उनखे असली जेको स्वरूप ॾिठोसीं। हीअ हाणे अव्हां ॾिसो त हीअ लिखियलु आहे पीर हाजी ग़ुलाम हैदर कुरैशी 1954, यानी 1954 में हीअ केॾो न महारत सां काठ जो कमु थियलु आहे। काठ जो कमु ऐं वॾी फ़न महारत सां हीअ कमु थियलु आहे जेको अव्हांखे नज़र अची रहियो आहे। ऐं उनखे जॾहिं हिन वक़्तु साईं जन इहा पेंटिंग कराई आहे, नयो रंग रूप ॼाराया आहिनि, इहा ईअं लॻी रही आहे ॼण हाणे ठही आहे ऐं तमामु बहितरीनु ॾेखु ॾेई रहिया आहे। ही कुझु जेके उते लॻल आहिनि शेर बैत, कुझु ख़्याली तस्वीरूं, उहे अव्हांखे शेयर करे रहिया आहियां। पीर ग़ुलाम हैदर वलद पीर दरबार सां गॾोगॾु ही पिणु हिकिड़ा पुराणा कमरा ठहियल हुया जंहिं ते कुरैशी साहिबान जा ही बोर्ड उहे पिणु लॻल आहिनि ऐं बिल्कुलु सिलसिलो साॻियो जुड़ियल आहे। बैठक ऐं जेका दरगाह दरबार आहे उन सां गॾोगॾु पिणु हीअ उनखे बि नओं रूप रंग ॾियारिया विया आहिनि। ऐं जेके मुंडियूं आहिनि, जेके सिरा आहिनि जानवरनि जा, जंहिंमें हरण उहे पिणु हिते लॻल अव्हांखे नज़र अची रहिया आहिनि ऐं तमामु नए तरह सां रंग रूप में ॾाढा ख़ूबसूरत लॻी रहिया आहिनि। ऐं इन पुराणी बिल्डिंग सां गॾोगॾु ही हिकु थर्ड क्लास
मूंखे त ईअं थो लॻे त ही ब्रिटिश दौर जी इहा बिल्डिंग ठहियल आहे जिते लिखियलु आहे 3rd क्लास जी थी सघे थो 3rd क्लास मजिस्ट्रेट या उन नोयत जी को ऑफिस ब्रिटिश जे दौर में उहा ठहियल हुई उहा हिन वक़्तु इस्तेमालु कई पई वञे बैठक लाइ शायदि राति जो ही हिन ते बाहि या मच ॿारे ऐं कचहरी कई थी वञे शायदि ऐं हिनखे इस्तेमालु कयो थो वञे हीअ तमामु पुराणी ब्रिटिश दौर जी अंग्रेज़ सरकार जे दौर जी हीअ बिल्डिंग आहे जंहिंजूं मां ॾिठो त 3rd क्लास हिकिड़ो लिखियलु आहे थी सघे 3rd क्लास मजिस्ट्रेट जी हीअ का बिल्डिंग जुड़ियल हुजे जेका सरकारी हुजे शायदि हुन सां गॾोगॾु ही खची ऐं खबड़ जो पाण में दोस्ती जेका गॾियल ॿई गॾु नज़र अची रहिया आहिनि खजी ऐं खबड़ बिल्कुलु ॿई वण गॾु बीठल मूंखे नज़र अची रहिया आहिनि हिन सां गॾोगॾु ही दरबार में मवेशी पाण हिते पाया पिया वञनि सवल दर्श शरीफ़ दरगाह सवल ॻोठ दर्स वेझो मोरो डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ सिंध में हीअ दरबार मौजूदु आहे ऐं असांखे बेहद ख़ुशी थी त हिन दरबार खे बिल्कुलु पंहिंजे साॻे रूप में रिपेयर कराए रंग रूप कराए उनखे साॻी सूरत में रखियो वियो आहे असांखे ऐं कुरैशी साहिबान जे इन अमल जी बेहद ख़ुशी थी मुंहिंजो चैनल मसूद मंगी व्लॉग्स उनखे सब्सक्राइब कयो पंहिंजे दोस्तनि लाइ शेयर कयो ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं बेल आइकॉन खे बि ज़रूरु दॿायो ऐं मूंखे उमेदु आहे त कमेंट्स ज़रूरु कंदो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं था लॻनि ऐं आईंदा वीडियोज़ में मां पिणु कोशिशि कंदुमि त बहितर खां बहितर मां पेश करे सघां पर मुंहिंजे वीडियोज़ जे कमेंट्स मुंहिंजे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी इंशाअल्लाह ताला नई वीडियो में अव्हां सां गॾु हाज़िर थींदुसि तेसिताईं इजाज़त अल्लाह हाफ़िज़।